नाज़रीन असां सोशल मीडिया ते ताज़ो वायरल थियल बदनाम ॾोहारी मुनीर मिसराणी जी वीडियो जी आगाही शेयर कंदा हलूं। ॾोहारी मुनीर मिसराणी बग़ैर कंहिं ख़ौफ़ ऐं पुलिस जे डप जे शिकारपुर पुलिस खे चैलेंज करण सां गॾोगॾु पाण मथां हमले में मुख़्तलिफ़ बिरादरियुनि ऐं ख़ानदाननि खे मुलविस ॼाणाए रहियो आहे। संदसि जारी कयल बयान SSP शिकारपुर जे डप खां बोखलाट चइजे या ॾोहारी मुनीर मिसराणी वाक़ई पुलिस ऐं कानून लागू कंदड़ इदारनि खां वधीक ताक़तवर आहे। छा मुनीर मिसराणी जो असर इलाइक़े जे ॿियनि ॾोहारनि जीअं थियण वञी रहियो आहे त ॿिए तरफ़ ॾोहारी मुनीर मिसराणी पारां सिंध जे मायानाज़ पुलिस ऑफिसर SSP शिकारपुर तनवीर अहमद चुन ख़िलाफ़ इस्तेमालु कयल ॿोली जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कजे थी। पुलिस समेत कानून लागू कंदड़ इदारनि खे घुर्जे त ॾोहारी मुनीर मिसराणी जे बयाननि जो नोटिस वरितो वञे। ॾोहारी मुनीर मिसराणी जो वधीक छा चवणु आहे अचो त हुन जे हिन वीडियो में ॿुधूं। अस्सलाम वालेकुम दोस्तो, सारी संद के मुंहिंजी याली मदद। अवल जेको मां अर्ज़ु रखां थो त अमीरनि खे तेगाणी साहब सरदार तेगे खान खे त अमीर कंहिं न विराया आहिनि। तूं मुंहिंजो बि अबो आहे, अहिड़ी का ॻाल्हि न आई जे तेगाणी आहे, मां जतो ई आहियां, तूं अबो आहे, पर मां सां तुंहिंजा तेगाणी विढ़नि था पिया। हुकूमत सां गॾिजी पंहिंजनि खे सम्झाए, कुतो छितो थींदो आहे बि मालिक उनखे ॿधंदो आहे। ॿियो मुंहिंजो अर्ज़ु मोहम्मद बख्श खान सरदार महर खे त मासां महर तुंहिंजा विढ़नि था गाॾियूं पुलिस जूं ऐं विढ़नि वरी महर था। ॿियो अर्ज़ु मुंहिंजो आहे अब्दुल गनी जेओ साहब कमारे साहब खे ऐं उन्हनि जेहनि खे जेको शहीद थी वियो आहे। न मां वटि मोह आहे, न मां वटि शहीद थियो आहे। पोइ वारदास ड्रही वेंदी, ख़ुदा कारण पंहिंजो खून न विञायो। उहा अची वारदास ॾिसो जिथे चवनि था त मुनीर सां चढ़ी वञी विढ़ियो आहे। उहे जायूं ॾिसो, उहे पटा ॾिसो, मुंहिंजे घर ते आयो हूंदो, मुंहिंजे उन ते आयो हूंदो। नाग इंसान जी यारी न थींदी आहे। जॾहिं जंहिं ते 20-20 लख इनाम आहे, तेगाणनि ते 50-50 लख इनाम आहे, उहे हिन पुलिस सां साण आहिनि। उहे सूर मारनि था, कीअं था मारनि था, असां मुनीर सां वेहण था वञूं पर गोलियूं पुठियों जा हुन में का ख़बर कान थी पवे कंहिं आहियूं। पंहिंजो पाण मारियो अथऊं ऐं तव्हां अचो ॾिसो जे मां मारियो आहे त मुंहिंजो हे साईं ॻारो आहे, गिचीअ ॻारो करे तव्हांखे मां पहायां बि ॼां बि, बाक़ी पंहिंजो खून राय गाय न कयो। ॿिए नंबर मंझि जतो ई जेके ॿाहिरि आयो सरदार फतेह खान जो राज जा कहिड़ो बि जतो ई लहंदीअ खां उभरंदी ताईं सिंध सूबो, पंजाब, बलोचिस्तान, गैरत वारनि खे मुंहिंजो इहो ई अर्ज़ु आहे, कुल गैरत कयो। गाॾियूं पुलिस जूं आहिनि, उन में चढ़ियल तेगाणी ऐं महर आहे। मासां तेगाणी महर विढ़े थो, पुलिस न विढ़ी आहे। के मां वटि आया बि आहिनि, उहा ॻाल्हि न आहे, वेठा बि आहिनि, यार बि आया आहिनि, मिट बि आया आहिनि, पर पुलिस जूं गाॾियूं तमाशो पुलिस ॾिसे थी, असांखे कुतनि खे विढ़ाए थी। जिथे बि गाॾी पुलिस जी हेॾे मासां झेड़ो लॻे मुंहुं पए त उन में तेगाणी ऐं महर चढ़ियल हूंदव। उन्हनि खे मारियो, गाॾियुनि खे न छॾियो। ऐं तेगाणी बि कुल कोन्हनि, लिॾनि में लाल न लिकंदा आहिनि, शींहनि में बिला न लिकंदा आहिनि। महर बि कुल ई न अथव। कबरा महर मुखिया फटी बि थिया आहिनि ऐं ॿीबा जेके आहिनि कुल महर बि न आहिनि, कुल तेगाणी। पर तेगाणी चवे थो ॻाल्हायूं था चए मां फोरस में आहियां। अड़े तुंहिंजो छा जो फोरस आहे, तूं फोरस में थियो आहे। इहो मुंहिंजो अर्ज़ु आहे सभिनी खे। ऐं पुॼण वारी कयो या त उमिरि जे लाइ जेका जवानी हूंदी आहे कंहिंजे जे अॻियां, गैर जे अॻियां जतो ई अॼु ताईं न झुकियो आहे, न झुकंदो, न पैसे ते विकियो आहे, न विकबो। विढ़ंदो मांसि, आयो सलाम ॾिन
वरनाईंदोमांस, पर जतो हिनखे मुंहिंजो अर्ज़ु आहे पोइ परीहं मां हेठि मथे छा त तेगाणी ऐं मुंहिंजो कातिल चोर मार अथव। वधीक सभु संदक खे मुंहिंजी याली मदद ऐं जंहिंखे मठियां लॻे त बि उहो पाण ॼाणे। बाक़ी जेके वेहण आया आहिनि ज़ंगियाणी मूरऊं चोर तेगाणनि में कोन अथव। ससुअ चयो हिकिड़े पुनल ख़ातिर बानी दात बरोच जी ऐं अबा खे चवां पर तेगाणी ते मयार बि न आहे। झंगल जहिड़े जवान जे कातिल सां 2 रुपयनि जे लालच ते घुमनि था त पोइ हिन खे ॿी गैरत कहिड़ी थींदी। मां चयो त मां त अजायो मयार थो ॾियां, पर यार असां बि 72 में आहियूं, माफ़ कजो। जे जवान हुजनि हा त झंगल ते गैरत कंदा, जे उन्हनि ते न कई थोड़ी त अदा उनजी मर्ज़ी आहे। मां बि वेठो आहियां, लॾे नयो आहे न लॾींदुमि, पर एतिरे क़दुरु चवां थो जतोयो ॿुधी छॾियो त कांधार घर मुदेहर जो हो, पर उहो मासां 25 साल हिक घर में वेठो हो। उन्हीअ जा माण्हू बि मासां वेहण में आया आहिनि, जेके आहिनि अॼु बि आहिनि। पर जे मुड़ुस भाड़ी छे त उनखे ॾाढी बि बार। दिलशेर जो घर कांधार हो, पर उहे वरी टीम में। अल्लाहु अकबर तो बहज़ारी। पर हाणे मां वधीक कुझु नथो चवां, जे घटि वधि ॻाल्हायो हा त माफ़ी थो वठां। संदक सारीअ खे या अली मदद।